शमू तू बहादुर जी फिक्र ही न कर। बहादुर जी हिन घर में टके जी हैसियत ना है। हाँ मूं दरिया खान जे दिल में बहादुर ला एतरी नफरत पैदा करी छड़ी, एतरी नफरत पैदा कई तम जो हूं बहादुर जी का गाली कोन मनींदो। मूं दरिया खान जी नज़रुन में ने बहादुर के एराए छडियो आहे मुंहिंजा भा। पर अदी बहादुर जो मामू आयो आ, उन जो छा कजे? हाणे तूं अची वियो आहीं न, मूंखे उन जो खौफ ई न आहे। वो असां खां परे आ। शमू वो पाण सां विढ़ी कोन सघंदो, ऐं जेकॾहिं विढ़ियो न इन बहादुर खान सां विढ़ंदो। वञी पाण में विढ़ी मरण पंहिंजो छा। को अहिड़ो चक्कर हला जो हाजी शरीफ इन रेस दरिया खान खे मारे विझे ऐं बहादुर खान पी जे पलांद में हाजी शरीफ खे मारे रखे ऐं पोइ बहादुर खान पियो जेल में सड़ंदो। असीं हिन जागीर जा वारिस हूंदासीं। इहे ई थींदो जेकॾहिं असांखे को ख़तरो हो न इन शाहज़मा ऐं हाशिम मां। पर तूं त हाणे उन खतरे खे बि टारे आयो आहीं। हाणे देर नाहे। ई मिल्कियत जा वारिस तूं आऊं हूंदासीं बस। वाह दी वाह, असांजा दुश्मन पाण में विढ़ी मरंदा ऐं असांखे को लहर न लोॾो हूंदो। इन खे चइबो अथई डछू खाए भोलड़ो ऐं खटियो खाए फ़कीर। हाशिम मुंहिंजो ख्याल आहे त बंगुल जे घर ते सिधो सो हमलो कजे, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। बाबल साईं असांखे रुगो बंगुल ते ताबो न आहे करणो, हुनजे घर जे मथां ॿ टे फायर करे मोटी अचूं। असांखे बंगुल खां बलांद वठणो आहे, तंहिं करे सोचे समझी वठंदासीं। सोचींदासीं तॾहिं जॾहिं लभंदो त मिले ई कोन थो। अलाए कहिड़े बिर में लिखी वियो आहे। न ई हुनखे पुलिस ॻोल्हे सघी आहे, न ई असांजा हमराह ॻोल्हे सघिया आहिनि। बाबल साईं केस ताईं लिखंदो, हेठि त ॿाहिरि ईंदो न। बलांद पुराणा न आहिनि थींदा। असां बंगुल जे पुट खे मारींदासीं। हेलो हाशिम हिकिड़ी ख़बर आहे। कहिड़ी ख़बर साईं दादा? हाशिम बंगुल बि ज़मानत कराई आहे। बंगुल जो पुट साजिद बि पहुची वियो आहे। बाक़ी शेरू ऐं शामिर ॿई रूपोश आहिनि। साईं दादा हाणे त मज़ो ईंदो जॾहिं बंगुल ऐं हुनजे पुट खे खंभे खणी ईंदासीं ऐं बंगुल जे अखियुनि जे अॻियां हुनजे पुट खे मारींदासीं। पुट खे मरंदे ॾिसी बंगुल जेके ताहूं ऐं कुकूं कंदो न, उहे ॿुधण खां पोइ असांखे अञा वधीक मज़ो ईंदो। साईं दादा संगत खे चई छॾ त बंगुल ऐं साजिद ते अखि रखनि, उन्हनि खे खणणो आहे। हाजी शरीफ बी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी ख़बर आंदी अथई? शेरू गिरफ़्तार थी वियो। छा? शेरू गिरफ़्तार थी वियो? हा शेरू गिरफ़्तार थी वियो अथई। कीअं? कॾहिं? शेरूअ सां बंगुल धोखो कयो आहे। शेरू खे फोन करे चयाईं त बंगुले ते अच, असां सभिनी जूं ज़मानतूं थी वयूं आहिनि। जीअं ई शेरू ओताक ते पहुतो त बंगुल पुलिस खे फोन करे ऐं शेरू खे गिरफ़्तार कराए छॾियो। त पोइ पुलिस शामिर ऐं बंगुल खे गिरफ़्तार छो न कयो? बंगुल वॾो गंद कयो आहे। बंगुल सिर्फ़ पंहिंजी ज़मानत कराई हुई। शहमीर खे पुलिस इन करे गिरफ़्तार कोन कयो जो शहमीर पुलिस खे पैसा खाराया। पर पुलिस शहमीर सां इहो शर्त रखियो हो त हू शेरू खे गिरफ़्तार कराईंदो। इन करे धोखे सां बंगुल शेरू खे घुराए गिरफ़्तार कराए छॾियो। उनखे भाड़ियलनि सां दुश्मनी महांगी पवंदी। हाजी शरीफ शेरू असांजो दोस्त आहे, भाउ आहे असांजो, ऐं असां ॿिन्ही खां सवाइ हुनजो ॿियो केरु आहे?
हाणे शेरू जी सार लहण असां ॿिन्ही जो फर्ज़ आहे। मां शेरू खे नंढड़ कोठी जेल में सहण कोन ॾींदुसि। मां शेरूअ जो धणी थींदुसि। मां शेरू जो धणी थींदुसि। असां ॿई शेरू जी पोइवारी कंदासीं ऐं जल्दीअ में पुलिस बि हुनखे चालान कोन कंदी छो त पुलिस खे ॿ रुपया खपनि। गुज़ार मसलो इहो बि आहे असांखे शेरू खे छॾाइण जे लाइ पैसा ई कोन आहिनि। हाजी शरीफ़ लही था पऊं बेले में कयूं था कंहिंखे अॻुवा ऐं भुंग जा पैसा मिलंदा न पोइ ॾेई पंहिंजे यार खे आज़ाद था करायूं। कंहिंखे वरी छो पंकुल जे पुट खे अगवा कंदासीं। उनजे पुट खे अगवा कंदासीं ऐं पोइ पंकुल खां भुंग वठंदासीं। भुंग शेरूअ खे गिरफ़्तार पंकुल करायो आहे न पैसा बि इहो पंकुल ई भरींदो। पंकुल हाजी शरीफ़ अॼु खां ई पंकुल जे पुट ते अख था रखूं। जिते फुल मिलियो अंब जी। बाबा साईं जी चयो आहे। अॼु मां तव्हांखे पंहिंजे हथ सां वठी आहियां। काज़िब काज़िब पुट काज़िब अल्लाह साजिद खान दयाल कल केॾां आहे? शमीर खान कल मां बनी घुमण वियोसि। गुले गुलज़ार घुमण वियोसि। यार गुले गुलज़ार घुमंदे घुमंदे अहिड़ो गुल ॾिठमि जेको हिन दिलि में लही बीठो आहे। छॾ यार छॾ तो शहर जूं पोपरियूं ॾिठियूं आहिनि तोखे ॿाराड़ी जूं अबालियूं कीअं वणंदियूं? अड़े यार शमीर शहर में त सॼो कॉस्मेटिक्स जो कमाल आहे। हुस्न त बहिराड़नि में आहे खाले सही निच। अॼु त केरु ॾिसी आयो आहीं जो तोखां शहर जूं हसीनाऊं ई विसरी वयूं आहिनि? बस यार हुई का सूंह जी राणी पर रोशू ॿुधाए पियो त इहा सरदार शाह ज़मान जी ज़मीन आहे जिथे इहा घुमे पई। पर ॻाल्हि त ॿुध किथे इहा मुआरी मीरा त कान ॾिठी अथई। मतां मुआरी मीरा में अखियूं विधी अथई। इहे अखियूं कढी विझंदुमि। ख़बर न आहे केरु हुई। मां त हिते कंहिंखे सुञाणा ई कोन थो। थी सघे थो त इहा मीरा हुजे। न न मीरा न हूंदी। मीरा त इज्जत में वेठी हूंदी। उहो ॿाहिरि कीअं ईंदी? त पोइ हुनखे रोशू सुञाणींदो। रोशू खां केरु पुछी वठंदा। सरदार साईं केतिरनि ॾींहंनि खां तव्हां वक़्त ते मानी न आहे खाधी जंहिंजे करे तव्हां कमज़ोर थी विया आहियो। राजुल मूंखे बुख न आहे। जॾहिं बुख लॻी न मां पाण ई मानी खाई वठंदुसि। फ़िलहाल बुख न आहे बुख। सरदार साईं तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु छॾे ॾिनो आहे। राजुल मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मीरा कीअं आहे? कहिड़े हाल में आहे? चेरी आहे सरदार साईं। वीचारी खे हिकु त मुड़ुस जो ॾुख आहे ऐं ॿियो त ॻोठ जूं मायूं हे ताना ऐं मेहणा थी ॾियनि। छा मेहणा थी ॾियनि? चवनि थियूं त तूं ॾाइण आहीं, मुड़ुस खाई वई आहीं, निभागी आहीं। राजुल मुंहिंजी नुंहुं मीरा ॾाइण आहे? नहीं वरी निभागी आहे। निभागियूं त इहे ॻोठ वारी मायूं आहिनि।
जेके मेड़ा थी आहिनि मुंहिंजी मीरा खे। राजुल समझाए छॾ ॻोठ जी औरतुनि खे मीरा जो नालो अदब ऐं एतिराम सां वठनि, छो त हाणे मीरा भले जी धीअ न पर आहिनि सरदार शाह ज़मान जी नोह आहे, मुंहिंजी नोह आहे, मुंहिंजो बच्चो आहे, मीरा मुंहिंजो बच्चो आहे, जी औलाद वांगुरु आहे। जी सरदार साईं, मां ॻोठ जी मायुनि खे तव्हांजो न्यापो ॾेई छॾींदा त मीरा खे कुझु बि न चवनि। हा राजुल, मीरा मुंहिंजी नोह ऐं हिन जागीर जी वारिस आहे। ॻाल्हि राज जे माइन खे समझाए चर्चाए। बेशक सरदार साईं, पर तव्हां मानी खाओ, मानी ठरी वेंदी। फिलहाल मूंखे तलब न आहे मानी जी, तूं वञ घर जो ॿियो कमकार वञी कर। हल त शमीर, असां शाहज़ेब मारायो आहे। शाहज़ेब मारण का मामूली ॻाल्हि न आहे। शाह ज़मान जो पुटु आहे। मामा परेशान छो थो थिए? शाह ज़मान जे पुट शाहज़ेब खे असां मारियो आहे। हाणे इहो शाह ज़मान घटि में घटि 6 महीना होश में ई न ईंदो। जेकॾहिं हू सरदार आहे त घटि तूं बि न आहे। शमीर, मूंखे पंहिंजो फिक्र न आहे, हाजिद जो फिक्र आहे। सरदार जा पालतू कुत्ता असांजी ताड़ में हूंदा। जे हाजिद उन्हनि जे हथ चढ़ियो त वॾो गंद थींदो। हा मामा साईं, असां त ॿाहिरि निकिरूं ई कोन था, पर साजिद त घर में वेहे ई कोन थो। शमीर, हाजिद खे सम्झा, हे शहर न आहे। 100 सजण 100 दुश्मन, ख़बर न आहे त काॾां निकिरी वियो आहे। ठीकु आहे मामा साईं, साजिद अचे त मां सम्झायांसि। ख़ासि ॻाल्हि, ॿाहिरि पहिरेदारनि ते तूं ख़ासि ख़्यालु रख, किथे राति जे पोएं पहर में सुम्ही न रहनि। ख़बर पई आहे त ॻोठ में के ओपरा माण्हू पिया आहिनि। ख़बर पई आहे त इहे शाह ज़मान जा माण्हू आहिनि। दिलजाए कर मामा, पहिरो तमामु सख़्तु आहे। कंहिं माउ जे पुट खे ताक़त ई न आहे जो असांजे ॻोठ में कदम रखे। बाक़ी हमरान खे चवां थो, को बि ओपरो माण्हू ॾिसनि त हुनखे मारे छॾे। ठीकु आहे, होशियारी सां वञी हिनमहिल ई हमरान खे होशियार कर। ठीकु आहे मामा साईं, मां हाणे ई थो वञां। बाबल साईं, पुलिस त कुझु बि कोन कयो, पर जेकॾहिं असां बि कुझु न करे सघियासीं त जीअं असलम जो पलांद रहिजी वियो न, तीअं शाहज़ेब जो बि पलांद रहिजी वेंदो। हाशिम, हर ॻाल्हि जो वक़्तु मुक़ररु थियल हूंदो आहे। जेकॾहिं असांखे पलांद करण में देरि थी वई आहे न, त हिन में बि का चङाई ज़रूर हूंदी। पर बाबल साईं, हाणे देरि थियण न घुर्जे। असां वटि बि सभु कुझु आहे, हथियार आहिनि, माण्हू आहिनि, पोइ देरि छो कयूं? ख़बर पई आहे त बंगुल शेरूअ खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे ऐं पंहिंजी ज़मानत कराए वियो। बाबल साईं, हाणे जेकॾहिं शेरू गिरफ़्तार थी वियो आहे त पोइ शेरू खां पलांद कीअं कंदासीं? असांजो असुल गुनाहगार इहो बंगुल आहे। ठीकु आहे बाबल साईं, मां इमरान खे चवां थो बंगुल ते अखि रखनि। तुंहिंजा हमरा बंगुल जी त ताड़ में आहिनि, पर इहो बंगुल आहे न, घरों निकिरे ई नथो। बाबल साईं, ॿुधो अथमि त बंगुल वारो छोरो वते तो सान पाॾे वांगुरु घुमंदो ऐं भेल कंदो। हाशिम, तूं सही थो चई। इहा मूंखे बि ख़बर पई आहे। हिन बंगुल वारो छोरो असांजी जूई में लही आयो हो, शायदि भुल में आयो हो। ईअं हिन बंगुल वारे छोरे खे अहसासु थियो त मां पराई जूई में आयो आहियां
तीअं ई वापसि हलियो वियो। बाबल साईं, हाणे जीअं साजिद ॿाहिरि निकिरंदो न त खंभिजी वेंदो। दरिया ख़ान जी जागीर हासिल करण लाइ मुंहिंजी जवानी ॻारे छॾी, पर जागीर हासिल न करे सघियसि। शमू, मूंखे त हाणे ईअं थो लॻे त मां पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हाराए चुकी आहियां। मूंखे त ईअं थो लॻे त मौत मुंहिंजे मथां लामारा थी ॾे। शमू, हाजी शरीफ आहे न, मूंखे जीअरो कोन छॾींदो। अदी तूं फिक्र न कर, हाणे मां अची वियो आहियां, तूं जागीर बि हासिल कंदी ऐं हिन राज जी राणी बि थी रहंदी। मां दरिया ख़ान ऐं बहादुर खे उफट मारे छॾींदुसि जिन तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शमू, इन बहादुर ऐं दरिया ख़ान खे त मां बि सिधो करे सघां थी। ॿई ॼणा पाण में जल्दी विढ़ी मरंदा कि बसि पोइ इन हाजी शरीफ मां ख़तरो आहे। हाजी शरीफ जी कहिड़ी हैसियत आहे तुंहिंजे साम्हूं? हाजी शरीफ त हिन घर में दाख़िल ई न थी सघंदो। शमू, हिकिड़ो कमु कर, तूं इन हाजी शरीफ खे मारण जो को प्लान ठाहे। जेकॾहिं इहो मरी वियो न त मूंखे उल्को ई लही वेंदो। अदी तूं फिक्र ई न कर, हाजी शरीफ में एतिरो दम ई न आहे। हा, अलबत्ता असां ॿिन्ही खे बहादुर मां ख़तरो ज़रूर आहे। हेलो सरदार शाह ज़मान, फोन बंदि न कजांइ। तुंहिंजे पुट खे शमीर ऐं शेरू मारियो आहे, पोइ बि तो केस मूंते कयो आहे। मां सिधी फोन तोड़े इन करे कई आहे जो मां तोखे सिधी ॻाल्हि ॿुधायां। शाह ज़मान, मां तुंहिंजे पुट जे खून में शामिल न आहियां। मंगुल, तूं खणी छा बि चई, पर हाणे तूं मौत जे मुंहं खां बची कोन सघंदे। केतिरो लिखंदे मंगुल, जंहिं ॾींहुं तूं ॿाहिरि आहे न उन ॾींहुं मरंदे। शाह ज़मान, तुंहिंजे पुट खे मूं नाहे मारियो, तुंहिंजे भाइटे शमीर मारियो आहे। पोइ बि मां तोखे फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां, जंहिं जॻह ते जिथे चवंदे मां ॾींदो साईं। हाणे फ़ैसिलो तॾहिं थींदो जॾहिं मां तुंहिंजे पुट खे मारींदुसि। अहिड़ी ग़लती शाह ज़मान न कजांइ। तुंहिंजे पुट जे खून में मुंहिंजो पुट शामिल न आहे। पोइ बि जे तो असांखे उफ कयो त कसम ख़ुदा जो मां तुंहिंजा थॾा पटे छॾींदुसि। अरे हेॾे शाह ज़मान मता भुल हुजई, वॾो गंद थींदुई। बंदि कर पंहिंजी इहा फोन। जॾहिं तुंहिंजो पुट तुंहिंजी हंज में मरंदो तॾहिं तोसां फ़ैसिलो थींदो मंगुल। इते बीर आएर सां मिजानो कढी ॾिनो साईं। हाजी शरीफ पूरा 25 साल जेल में मुफ्त में सड़ियो है। छा सुधरी नथो? हुकुम कर हाजी साहब, दरिया खान जा अंटा हिते ई कढी छॾियां। अरे चुप कर वा त ॻाढ़ा छोरा। तव्हां 2-3 ॼणा दरिया खान खे मारण आया आहियो। तव्हांखे दरिया खान को सस्तो थो नज़र अचे छा? तव्हांजे तरफ़ खां
जेकॾहिं हिकिड़ो बि फायर थियो न आस पास जा मुंहिंजा वेड़ा हिते पहुची तव्हांजे जिस्मनि में एतिरियूं त गोलियूं भरे छॾींदा मुंहिंजा सीना करूड़ थी वेंदा। हिन ज़मीन जे करे तो मुंहिंजी भेण खे मारियो न। हाणे ॿुधाए हिन ज़मीन तोखे छा ॾिनो? मूं जेको चाहियो वो सभु कुझु मिली वियो। हाणे मूं वटि दुनिया जी हर शइ मौजूद तो वटि कुझु न आहे दरिया ख़ान। तूं अकेलो आहीं, सिर्फ़ अकेलो। अरे न तो वटि औलाद आहे ऐं वरी शमशाद बेगम तोखे दिलि सां क़बूल कयो। शरीफ़ तूं मूंखे कुझु बि नथो करे सघे। हाल बि मूं खटियो हो ऐं अॼु बि मूं खटियो आहे। मुंहिंजी पूरी मिल्कियत मां, मुंहिंजी पूरी जागीर मां तोखे 2 एकड़ बि कोन मिलंदा। हीअ ज़मीन मुंहिंजे पीउ जी आहे, मुंहिंजे पीउ जी आहे। इहा ज़मीन मूंखे ई मिलंदी, मूंखे। तोखे तोखे नसीब थींदी ऊंदाही क़बर। हिते जो पीउ बि वियो, ज़मीन बि वई। हाणे जेकर ॾाढ़ी हयई न ईंदो सां मारो हिकिड़ो ख़तम। दरिया ख़ान मौत खां ख़ौफ़ थो थिए न, विसामी वियो आहीं। दरिया ख़ान हलाए मरण जे लाइ तयारु थी वञ। दरिया ख़ान अचई थी।